अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में अव्हां खे भलीकार आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध जे ॿिनि अहिड़नि खातनि जी नाअहलीअ जो ज़िक्र कंदासीं जंहिंसां न रुॻो क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, पर उन सां गॾोगॾु कामोरनि जे माहौल दुश्मनी बि खुलियल नमूने साम्हूं आई आहे। प्रोग्राम जे पहिरें हिसे में ॿेले खाते जी माहौल दुश्मनीअ जो ज़िक्र कंदासीं ऐं अव्हां खे ॿुधाईंदासीं त ॿेले खाते जे कामोरनि ॿेलनि जो तहफ़ुज़ करण बदिरां कीअं रिश्वत एवज़ नायाब वण कटराए छॾिया आहिनि। ॿेलनि जी तबाहीअ में कहिड़ा कहिड़ा कामोरा ऐं मुलाज़िम आहिनि ऐं जांच रिपोर्ट में कहिड़ियूं कहिड़ियूं सिफ़ारिशूं साम्हूं आयूं आहिनि, इन हवाले सां बि समूरा तफ़सील प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में अॼु हिकु भेरो ॿीहर सिंध जे खुराक खाते जी नाअहलीअ जो ज़िक्र कंदासीं ऐं अव्हां खे ॿुधाईंदासीं त सिंध जे वधीक कहिड़नि कहिड़नि ज़िलनि जी सरकारी गोदामनि मां कणिक चोरी थियण जी तस्दीक थी आहे। कणिक चोरी करण वारे स्कैंडल में मजमूई तौरु क़ौमी ख़ज़ाने खे केतिरो नुक़सानु पहुचायो वियो आहे, गोदामनि में ख़राब थी वियल कणिक कीअं नेकाल थींदी ऐं सिंध काबीना पंहिंजी ॻिचीअ में पियल कणिक मां जिंद आजी कराइण लाइ कहिड़नि कहिड़नि फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। कोशिश कंदासीं त इन हवाले सां बि समूरनि हक़ीक़तुनि तां पर्दो खणिजे। ॿेले खाते जी माहौल दुश्मनी कामोरनि ॿेलनि जो तहफ़ुज़ करण बदिरां 30 खां 40 साल पुराणा कंडी ऐं बबुर समेत केतिरा ई नायाब वण वढराए छॾिया। ख़ैरपुर जे गणंग कटोहर, केटी पीर साहब ऐं फरीदाबाद ॿेलनि में 2269 नायाब वणनि जी वाढी ख़ैरपुर जे DFO मालिक ॾिनो मल्हा समेत 5 अमलदार मुलविस करार। ॿेले खाते जे मुलविस कामोरनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे 2 करोड़ 13 लख रुपयनि जो माली नुक़सानु वसूल कयो वञे, जांच रिपोर्ट में सिफ़ारिश। ॿेले खाते जे कामोरनि ऐं मुलाज़िमनि करोड़े रुपयनि जी रिश्वत एवज़ ॿेलनि जी तबाही कंदे माहौल सां खुलियल दुश्मनी कई। तारीख़ी ॿेले फरीदाबाद में 657, गणंग कटोहर ॿेले में 666 ऐं केटी पीर साहब वारे तारीख़ी ॿेले मां बि 420 वण कटराइण जी तस्दीक। अॻूणो DFO मालिक ॾिनो मल्हा, रेंज फॉरेस्ट ऑफिसर रजब लगारी, अल्ताफ़ महेसर, डिप्टी रेंजर मोहम्मद अली बुर्दी ऐं फॉरेस्ट गार्ड शफ़ी मोहम्मद सोलंगी मुलविस करार। ॿेले खाते जे ज़मीनुनि ते सालनि खां कब्ज़ा पिणु बरक़रार। ताज़ो साम्हूं आयल रिपोर्ट में रुॻो कच्चे में ॿेले खाते जे 1,21,043 एकड़ ज़मीन ते कब्ज़े जी तस्दीक। सिंध जे सरकारी गोदामनि मां 17 अरब रुपयनि जी कणिक चोरी। खुराक खाते जी कमेटी गोदामनि मां कणिक जी फिज़िकल जांच करे रिपोर्ट ॾेई छॾी। हैदराबाद डिवीज़न जे ज़िले दादू, बदीन ऐं हैदराबाद में 60 करोड़ रुपया मालियत जी कणिक जूं 40,749 बोरियूं गायब हुजण जी सरकारी तौरु तस्दीक। सखर ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में 2 अरब 58 करोड़ रुपयनि जी कणिक गायब। शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणे डिवीज़न में 13 अरब 83 करोड़ रुपयनि जी कणिक गुम थी। खुराक खाते जे कामोरनि जी लापरवाही ऐं नाअहली सबबि सिंध जे सरकारी गोदामनि मां 18 अरब रुपया मालियत जी कणिक ख़राब पिणु थी चुकी। फ्लोर मिल्स जो कणिक गैर मयारी ॼाणाए ख़रीद करण खां इनकार। बची पियल 3 लख मेट्रिक टन कणिक वापारियुनि खे 8,000 रुपया बोरीअ जे हिसाब सां ॾियण जी बि मंज़ूरी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोलाए स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, जीअं मूं शुरू में ई ॿुधायो त असांजो अॼोको प्रोग्राम 2 हिसनि ते मुश्तमिल हूंदो ऐं पाण ॿेले खाते ऐं खुराक खाते जी नाअहलीअ तां पर्दो खणंदासीं। सभ खां पहिरियां ॿेले खाते बाबति ॿुधाइजो त ॿेले खाते जे कामोरनि माहौल दुश्मनी कंदे कहिड़नि कहिड़नि ज़िलनि मां नायाब वणनि जी गैरकानूनी वाढी कराई आहे ऐं इहो ॿुधाइजो त वण जी वाढीअ वारो इहो स्कैंडल कॾहिं ऐं कीअं साम्हूं आयो। वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, सॼी दुनिया में हिन वक़्तु जेको आहे उहो माहौल ते कमु कयो वञे पियो, पर पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में उते जेका आहे वणनि जी वाढी कई वञे थी ऐं ही सरकारी तौर ते उन जी ॿेले खाते जी रिपोर्ट बि साम्हूं आई आहे ऐं उन में इहा तस्दीक थी आहे त सिंध जे ज़िले ख़ैरपुर में 3 तारीख़ी ॿेलनि में जेका उहा वणनि जी वाढी थी आहे ऐं उहे वण जेके नायाब आहिनि सिंध में, यानी कंडी ऐं बबुर जा वण जेके आहिनि उन्हनि जी वाढी थी आहे। त ही उते ख़ैरपुर ज़िले जा हिकिड़ा 3 तारीख़ी जेके आहिनि उहे ॿेला आहिनि ऐं उते कुझु जेके वण किरियल हुया ऐं थियणु त ईअं घुरिजे त उहे वण जेके आहिनि, जेके किरियल वण आहिनि,
उन्हनि जो प्रॉपर नमूने सां एक्शन थिए आहे। पर ॿेले खाते जे कामोरनि याने उन वक़्त जो जेको DFO खैरपुर हुयो मालिक ॾिनो मला ऐं ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि या उतां जा जेके ॿिया इंचार्ज आहिनि उन्हनि जी हिकिड़ी मिली भगत सां किरोड़े रुपयनि जी रिश्वत वठी किरोड़े रुपयनि जो काठ न सिर्फ़ु उहे जेके किरियल वण उन्हनि खे कटण जी इजाज़त ॾिनी पर जेके बीठल वण हुया 30 खां 40 साल पुराणा जेके वण हुया उन्हनि खे कटण जी बि जेका उहा इजाज़त ॾिनी वई। त हिकिड़ी रिपोर्ट तयारु थी आहे इफ्तिखार अहमद अराई जेको कंज़र्वेटर सखर आहे उन खे जेको आहे उहा इहो टास्क ॾिनो वियो ऐं पहिरीं कंप्लेन हुई सूबाई सलाहकार बाबल ख़ान भयो खे त हीउ मामिलो थियो आहे जंहिंखां पोइ इन मामले जी जेका उहा जांच जो हुकुम ॾिनो वियो ऐं इन इफ्तिखार आराई खे इहो चयो वियो त इन सॼे मामले जी जांच करे रिपोर्ट ॾिनी वञे ऐं अहिड़ी कंप्लेन खां पोइ जेको आहे उहा जांच बि शुरू थी ऐं सूबाई सलाहकार बाबल ख़ान भयो जेको आहे उन वक़्त जो जेको DFO हुयो जंहिं ते इहो इल्ज़ाम हुयो मालिक ॾिनो मला उनखे सस्पेंड बि कयो पर हाणे उनजी रिपोर्ट साम्हूं अची वई आहे ऐं रिपोर्ट में इहा तस्दीक थी आहे त कीअं हिकिड़ी लापरवाही सां ऐं जेको आहे बेरहमी सां वणनि जी जेका उहा वाढी थी आहे। 3 हिकिड़ा तारीख़ी जेके ॿेला आहिनि उन्हनि जी न सिर्फ़ु जेके किरियल वण आहिनि उन्हनि खे उन्हनि जो काठ जेको आहे उहो खपायो वियो आहे ऐं उनखां अलावा जेके बीठल वण हुया कंडी ऐं बबुर जा वण हुया तक़रीबन 2000 जे लॻभॻि जेके 2269 जेके वण आहिनि उन्हनि जी वाढी थियण जी जेका उहा तस्दीक थी आहे। त हीउ तमामु अहम मामिलो आहे सॼी दुनिया में जेको आहे हिते माहौलियात ऐं एनवायरमेंट ते कमु थिए थो ऐं जीअं ॿेलनि जी बहाली ते कमु थिए थो पर सिंध में जेको आहे हीअ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहो कुदो कारोबार कयो पियो वञे। इन्हनि जो कमु हुयो त ॿेलनि जो तहफ़ुज़ कजे पर हिननि माहौल दुश्मनी करे ॿेलनि जो तहफ़ुज़ करण बदिरां उन ॿेला ई जेके आहिनि उहे तबाह करे छॾिया आहिनि। त हीअ अहम रिपोर्ट आई आहे ऐं हीअ स्कैंडल साम्हूं जेको आयो आहे उनमें तक़रीबन हूअं त किरोड़े रुपयनि जी मालियत जो इहो काठ हुयो पर रिपोर्ट में उनजी मालियत तमामु जेका आहे उहा घटि ॿुधाई वई आहे। अच्छा, जीअं अवां ॿुधायो त मजमूई तौरु 2269 नायाब वणनि जी वाढी थी आहे। थोरो तफ़सील सां ॿुधाइजो त कहिड़े ॿेले मां केतिरा वण वढिया विया ऐं वणनि जी गैर क़ानूनी वाढीअ जी मद में कामोरनि केतिरी रिश्वत वठी पंहिंजा बिभ भरिया आहिनि। ॾिसो जेका ॿुधण में ॻाल्हि अचे पई त उहा ज़रियनि खां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त तक़रीबन किरोड़ रुपयनि जी जेका आहे उहा रिश्वत वठी इहो सॼो कुदो कारोबार जेको आहे उहो कयो वियो आहे। यानी हिकिड़ी को अबड़ो साहब आहे उन खां हिकिड़ी मैनेज कराए करे ऐं उन हिकिड़ी दरख़्वास्त ॾियारी वञे थी त हिते जेका आहे उहा वणनि जी वाढी कई वञे ऐं वाढी करणु चाहे थो हू ऐं उहा ज़मीन वरी रेवेन्यू खाते जी ॼाणाइनि था हालांकि उहा ज़मीन वरी फॉरेस्ट जी हुई जिते उहे वण वढियल हुआ। त मजमूई तौर ते हिकिड़ा 3 तारीख़ी जेके आहिनि उहे ॿेला आहिनि जितां वण जी वाढी थी। रिपोर्ट में इहो चयो वियो आहे हाणे मां तव्हांखे सभ खां पहिरीं ॿेलो ॿुधाईंदुसि फरीदाबाद। उते फरीदाबाद में बबुर जा जेके वण आहिनि उहे रिपोर्ट में चवनि था त 657 बबुर जा वण जेके आहिनि उहे वढिया विया आहिनि। वरी गणग कटोहर हिकिड़ो ॿेलो आहे तारीख़ी ॿेलो आहे उते बि बबुर जा वण आहिनि उहे 666 बबुर जा वण जेके आहिनि उहे वढिया विया आहिनि। इहे ॿुधाए पियो वञे त तक़रीबन 30 खां 40 साल इहे पुराणा वण हुया उते लॻल हुया पर हिन रिश्वत वठी इहे वण जेके आहिनि उहे वढराए छॾिया। उनखां अलावा KT पीर साहब ॿेलो आहे उन फॉरेस्ट मां बि बबुर जा जेके आहिनि उहे 420 वण वढिया विया आहिनि। अहिड़ी रीति रिपोर्ट में जेको इहो बि चयो वियो आहे त KT पीर साहब ढंढ वारी साइड में उते बबुर जा जेके आहिनि उहे 222 वण जेके आहिनि उहे वढिया विया आहिनि ऐं लास्ट में KT पीर साहब ढंढ साइड में कंडी जा वण आहिनि 304। हाणे ही बबुर ऐं कंडी जो वण जेको आहे उहो नायाब आहे सिंध में ख़तमु थींदो पियो वञे पर हिननि जेको आहे माहौल दुश्मनी कंदे ॿेले खाते वारनि इन्हनि समूरनि फॉरेस्ट मां वणनि जी वाढी करे तक़रीबन 2200 कुझु जेके समथिंग 69 जेके वण आहिनि उन्हनि वढिया आहिनि ऐं किरोड़नि रुपयनि जी रिश्वत वठी ऐं इन्हनि इहो सॼो कमु कयो आहे। त उनमें जेको हिननि नुक़सानु ॿुधायो आहे जेको रिपोर्ट में त तक़रीबन क़ौमी ख़ज़ाने खे यानी हुकूमत खे इहो सॼो गैर क़ानूनी वणनि जी वाढी करे 2,13,66,000 रुपयनि जो हिननि हुकूमत खे नुक़सानु ॾिनो आहे। पर असांजी जेका इंफॉर्मेशन आहे
उन जेका वणनि जी वाढी जेका आहे यानी उनजो जेको काठ आहे उहो तक़रीबन 25 खां 30 करोड़ रुपयनि जो मालिक जो हुयो, पर रिपोर्ट में बि इहा फिगर जेका आहे उहा घटि ॾिनी वई आहे। हाणे मामिलो हिन वक़्तु जेको आहे उहो साइडलाइन थी वियो आहे, रिपोर्ट त अची वई आहे, पर इन्हनि जे ख़िलाफ़ का अॻिते जेका उहा कार्रवाई न पई थिए। त हीउ तमामु अहम मामिलो आहे, संजीदा मामिलो आहे, जिते कुदरती आफ़तूं अचनि थियूं ऐं हर दुनिया में माहौलियात ते कमु कयो वञे थो, ॿेलनि ते कमु कयो वञे थो, ॿेलनि जी बहाली ते कमु कयो वञे थो, पर सिंध में हीअ जेके माहौल दुश्मन, हीअ जेके कामुरा आहिनि, उन्हनि खे हालांकि सुठी सज़ा मिलणु घुरिजे, इबरतनाक सज़ा मिलणु घुरिजे, त जीअं अहिड़े क़िस्म जो हू ॿीहर कमु न कनि। पर हीअ रिपोर्ट ॿुधाए पियो वञे त हीअ रिपोर्ट साइडलाइन थी वई आहे ऐं उन्हनि खे जेके हिन में मुलविस कामुरा आहिनि यानी जेके DFO आहिनि या उनखां मथे जी लेवल जा जेके बि ऑफिसर मुलविस आहिनि, उन्हनि खे बचाइण जे लाइ बि जेके आहिनि उहे कोशिशूं शुरू थी वियूं आहिनि। सकीर, इहो ॿुधाइजो त तारीख़ी ऐं नायाब वणनि जी वाढी बाबति जेका जांच रिपोर्ट साम्हूं आई आहे, उन में कहिड़नि कहिड़नि कामरनि ऐं मुलाज़िमनि खे मुलविस ॼाणायो वियो आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई जी सिफ़ारिश थी आहे? ॾिसो, इन रिपोर्ट में मजमूई तौर ते जेको उन वक़्तु जो जेको DFO हुयो मालिक ॾिनो मला, उन समेत तक़रीबन 5 जेके अमलदारनि खे इन में मुलविस करार ॾिनो वियो आहे। उन में डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर हुयो खैरपुर मालिक ॾिनो मला ऐं रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे रजब अली लिगारी ऐं ॿियो जेको आहे अमलदार आहे अल्ताफ़ हुसैन मैसर ऐं डिप्टी रेंजर आहे मोहम्मद अली बुर्दी ऐं उनखां अलावा फॉरेस्ट गार्ड आहे शफ़ी मोहम्मद सोलंकी। त ही 5 जेके ऑफिसर या जेके अमलदार आहिनि उहे इन में मुलविस करार ॾिना विया आहिनि ऐं सिफ़ारिश कई वई आहे त इन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई शुरू कई वञे। त इहा इन में सिफ़ारिश कई वई आहे ऐं उनखां अलावा इहो बि ॼाणायो वियो आहे त जेको हिननि क़ौमी ख़ज़ाने खे 2 करोड़ 13 लख रुपयनि जो नुक़सानु रसायो आहे, उन्हनि जी बि जेका उहा रिकवरी कई वञे। त रिपोर्ट में इहे शयूं जेके आहिनि उहे वाज़े थी चुकियूं आहिनि ऐं रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त जेको DFO हुयो उन हिकिड़ी जेका उहा गुलहसन अबड़ो खां जेका उहा दरख़्वास्त ॾियारी ऐं उन जी आड़ में ऐं इहो सॼो मिली भगत करे इहे समूरा ॿेला जेके आहिनि उहे वढराया विया ऐं उनखां अलावा रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त जेका इहा सरकारी ज़मीन आहे तक़रीबन 45 एकड़ ज़मीन ॿुधाइनि पई वञे त उहा सॼी साफ़ कई वई आहे ऐं उन जा थोरो बि जेके आहिनि वणनि जा उहे कढिया विया आहिनि ऐं ज़मीन लेवल सां कई वई आहे त जीअं अॻिते हली इन ज़मीन ते जेको आहे उहा ज़रई ज़मीन जे लाइ उहा इस्तेमालु कजे ऐं उन ते फ़सुलु कजनि त जीअं इन ते ज़मीन ते जेको आहे उहो कब्ज़ो करे सघिजे। त हीअ हिकिड़ी मैनेज हिकिड़े प्लान ऐं हिकिड़े फ्रॉड तहत जेको आहे उहो हीअ सॼो कमु कयो वियो आहे ऐं इन जे पुठियां ऐं अहम माण्हू बि थी सघनि था। फ़िलहालु जेको हिन वक़्तु साम्हूं अचनि पिया माण्हू त हिन वक़्तु DFO ऐं फॉरेस्ट ऑफिसर जेके ॿिया अमलदार आहिनि उहे साम्हूं आया आहिनि, पर उनखां अलावा इन जे पुठियां ॿियूं माफ़ियाऊं बि थी सघनि थियूं, छाकाणि जो हीअ तारीख़ी ॿेला आहिनि ऐं तारीख़ी ॿेलनि में ईअं बेरहमी सां जेको आहे उहा वणनि जी वाढी थी आहे ऐं वणनि जी वाढी खां पोइ सॼी लेवल कई वई आहे ज़मीन त जीअं इन ज़मीन ते रिपोर्ट में बि इहो तस्दीक कई वई आहे त जीअं इन्हनि इन ज़मीन ते कब्ज़ो करे सघिजे। त अहिड़ी जेका उहा 100 एकड़नि ज़मीननि ते अहिड़े क़िस्म जो जेको उहो कमु कयो वियो आहे। 3 जेके ॿेलनि में इहा वणनि जी वाढी थी आहे। उनखां अलावा सिंध में त ॿेलनि जी ज़मीननि ते बि जेको आहे उहो केतिरी उहो कब्ज़ो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे रिपोर्ट में शामिल आहिनि ऐं उते खैरपुर में बि ज़मीननि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा आहिनि, पर हिन वक़्तु ताईं अञा उन्हनि जे ख़िलाफ़ का ख़ासि कार्रवाई न आहे थी ऐं जेके रिपोर्ट्स अचनि पियूं त उन्हनि खे बि बचाइण जूं कोशिशूं जेके आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि ऐं इहो बि जेको आहे असांखे इतला आहिनि त सिर्फ़ु DFO न पर मथी लेवल जा बि माण्हू इन में मुलविस आहिनि, पर उन्हनि जो नालो जेको आहे उहो इन रिपोर्ट्स में शामिलु न आहे कयो वियो। जेके फिगर्स आहिनि यानी 2 करोड़ 13 लख जो इहो काठ न पर 25 खां 30 करोड़ रुपयनि जी मालिक जो काठ हुयो, उहा फिगर बि जेका आहे उहा तमामु घटि ॿुधाई वई आहे। सकीर, अव्हांखे यादि हूंदो त पाण ॿेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़नि बाबति पहिरियां प्रोग्राम करे चुका आहियूं। ताज़ो जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे उन में मजमूई तौरु ॿेले खाते जी घणा लख एकड़ ज़मीन ते कब्ज़े जी तस्दीक थी आहे ऐं कब्ज़ा छॾाइण लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? ॾिसो, सुप्रीम कोर्ट बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकुम जारी करे चुकी आहे त ॿेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़तमु कराया वञनि, पर इहे कब्ज़ा ख़तमु नथा थियनि
छाकाणि जो इहो कब्ज़ो कंहिं आम माण्हू जो न पर तमामु वॾनि माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि सही। ऐं किथे किथे वरी इहे ॿेले खाते जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड गुम करे ऐं उन्हनि बासनि माण्हुनि जे नालनि ते इहे ज़मीनूं बि थी वियूं आहिनि। सही। त ताज़ो हिकिड़ी रिपोर्ट जेका आहे हुकूमती अख़्तियारनि खे मौसूल थी ऐं तक़रीबन सिंध जे 4 डिवीज़न जे कमिश्नर इहा रिपोर्ट तयारु कई त जेके कचे वारे इलाइक़नि में तक़रीबन 1,36,000 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो आहे। उन मां ॿेले खाते जी जेका ज़मीन आहे उहा 1,21,000 आहे। रुगो ही कचे वारा इलाइक़ा आहिनि, यानी सिंध जे जेके कचे में फॉरेस्ट जी जेका ज़मीन आहे उहा 1,21,000 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं मुख़्तलिफ़ उनमें लाड़काणे ऐं सखर शहीद बेनज़ीराबाद इन्हनि जेका उहो हैदराबाद ज़िलनि में जेका आहे या उन्हनि डिवीज़ननि में इहा सरकारी ज़मीननि ते जेको आहे उहो कब्ज़ो बरक़रार आहे। त हाणे उन में ईअं थिए थो जेका असांखे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त इहे कब्ज़ा इन करे ख़तमु नथा थियनि जो DFO या सब DFO या जेकी फॉरेस्ट जा जेके ॿिया ऑफिसर आहिनि उहे उन्हनि कब्ज़े खोरनि सां मिलियल हुजनि था ऐं उहे ज़रई जेके फ़सुल या ज़रई मक़सदनि लाइ उहे जेका ॿेले खाते जी ज़मीन इस्तेमालु थिए थी फ़सुलु लहण खां पहिरीं हू पंहिंजो हिसो पती वठी छॾनि था ऐं ईअं सॼी सिंध में ॿेले खाते जी ज़मीननि मां जेका उहो हर फ़सल ते जेका उहा रिकवरी कई वञे थी ऐं उहा रिकवरी किथे ताईं पहुचे थी उहे सभु शयूं जेके आहिनि उहे वाज़े आहिनि पर इन मामले ते का कार्रवाई नथी थिए। हालांकि अदालती हुकुम बि आहिनि ऐं उनखां अलावा जांच कंदड़ इदारा बि जेके आहिनि इन में शामिल आहिनि त जीअं इहे कब्ज़ा ख़तमु थी सघनि पर कब्ज़ा उहे ख़तमु न पिया थियनि ऐं हीअ सिर्फ़ु कचे वारी इलाइक़नि जी पाण ॻाल्हि कयूं था। उनखां अलावा अगरि ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कयूं ॿियनि हंधनि ते ॻाल्हि कयूं त ॿेले खाते जी तमामु जेका उहा लखें एकड़ सरकारी ज़मीन ते जेको उहो कब्ज़ो बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जूं जेके आहिनि उन ते बिल्डिंगूं आहिनि ऐं उनखां अलावा हाईवे जे ॿिन्ही पासनि खां बि जेके आहिनि उहे सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि पर उहा कब्ज़ा ख़तमु कराइण जे लाइ ॿेलो खातो पाण उन में संजीदा नज़र न पियो अचे ऐं उहो ई कब्ज़े खोरनि सां मिलियल हुजे थो। इन जे करे ही सालनि खां कब्ज़ा जेके आहिनि उहे ख़तमु न थी सघिया आहिनि। अच्छा सगीर, ॿेले खाते खां पोइ हाणे खुराक खाते जी नाअहलियत आहे पर्दो खणिजो ऐं इहो ॿुधाइजो त सिंध जे वधीक कहिड़नि ज़िलनि मां कणिक गुम थियण जी तस्दीक थी आहे ऐं कणिक गुम ॼाणाए मजमूई तौरु केतिरा अरब रुपया हड़प कया विया आहिनि? ॾिसो सिंध जे खुराक खाते में तक़रीबन अरबे रुपयनि जा जेके आहिनि उहे हिन साल स्कैंडल साम्हूं आया आहिनि छाकाणि जो गुज़िरियल 2 खां 3 सालनि जी पुराणी उते कणिक पयल आहे ऐं खुराक खाते जे लाइ ॼण त जा इहा ही सोनी झिरकी वांगुरु हिननि खे इस्तेमालु कयो वञे थो। त ही हिकिड़ी रिपोर्ट आई आहे हैदराबाद डिवीज़न जी। हैदराबाद डिवीज़न में बि 60 करोड़ रुपयनि जी मालियत जी कणिक जेका उहा गुम थी वई आहे। वधीक 3 ज़िलनि में कणिक जेका उहा ॻाणे वई आहे उहे दादू ज़िलो जेको आहे उहो टॉप ते आहे। साल 2022-23 ऐं 23-24 में जेका आहे उहा उन फसल मां तक़रीबन 26,000 बोरियूं जेके आहिनि उहे दादू ज़िले मां जेके आहिनि गुम थियण जी सरकारी तौर ते जेका उहा तस्दीक थी आहे। वरी हैदराबाद ज़िले मां बि साॻी सूरत हाल आहे। हैदराबाद ज़िले मां 12,000 कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे गुम थी वियूं आहिनि। उनखां अलावा बदीन ज़िले में बि तक़रीबन 2,331 कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे गुम थी वियूं आहिनि। त इन में इन्हनि अमलदारनि में जेके फूड सुपरवाइज़र आहिनि अली असगर पंवर, हबीबुल्ला अबड़ो, मोहम्मद अली मगसी, यूनस इमरान मगसी ऐं हसन दल इहे शामिल आहिनि ऐं बाक़ी ॿियनि ज़िलनि में यानी जेके जामशुरो, मटियारी, टंडो अलहयार, टंडो मोहम्मद खान ऐं ठटे ज़िले में ॿुधाए पियो वञे त कणिक उते गुम नाहे थी। या सरकारी रिपोर्ट साम्हूं आई आहे। मजमूई तौर ते जेके आहिनि ही 60 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो वधीक नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे। उनखां अलावा मजमूई तौर ते 17 अरब रुपयनि खां वधीक जी कणिक जेका आहे उहा चोरी थी चुकी आहे। अच्छा, अवां मूजिब ताज़ो साम्हूं आयल रिपोर्ट में मजमूई तौरु 17 अरब रुपयनि जी कणिक चोरी थी आहे। कहिड़े ज़िले मां केतिरी कणिक चोरी कई वई आहे ऐं इन खां अॻु कहिड़नि ज़िलनि मां कणिक चोरीअ जा स्कैंडल साम्हूं अची चुका आहिनि, इन समूरी सूरत हाल बाबति बि ॿुधाइजो। ॾिसो हिन वक़्त ताईं जेके सरकारी रिपोर्ट साम्हूं आई आहे यानी जेका डायरेक्टर फूड फिज़िकल जांच कई आहे उन डायरेक्टर फूड वारी कमेटी में मुख़्तलिफ़ DFCs भी जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ही सरकारी तौर ते जेका तस्दीक थी आहे त अटकल 17 अरब रुपयनि खां वधीक जी कणिक जेका आहे उहा गुम थी आहे। उनमें सभ खां पहिरीं
लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद जी फिज़िकल रिपोर्ट साम्हूं आई। उन में तक़रीबन 13 अरब 83 करोड़ यानी पौणा 14 अरब रुपयनि जो जेको आहे उहो स्कैंडल साम्हूं आयो। उन में लाड़काने ज़िले मां 1,33,000 कणिक जूं बोरियूं गाइब आहिनि ऐं कंबर शहदादकोट ज़िले मां 4,69,000 कणिक जूं बोरियूं गाइब थियूं। कश्मीर कंदकोट ज़िले मां 1,56,000, जेकाबाद ज़िले मां 19,000 कणिक जूं बोरियूं गाइब हुजण जी तस्दीक थी आहे ऐं शिकारपुर ज़िले मां 11,000 कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि। हाणे पाण अचूं था शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 2 अरब जेके आहिनि उहे 25 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो स्कैंडल साम्हूं आयो। सरकारी तौर ते इहा तस्दीक थी आहे त सांगड़ ज़िले में 57,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न मां 46,000 ऐं नौशर फिरोज़ ज़िले मां 50,000 जेके आहिनि उहे बोरियूं गुम थियण जी तस्दीक थी आहे। हाणे वरी ईंदासीं पाण सखर ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे। उन्हनि में 2 अरब 58 करोड़ जो स्कैंडल ॿिन्ही डिवीज़न में साम्हूं आयो। खैरपुर ज़िले मां 2 अरब 25 करोड़ जो स्कैंडल साम्हूं आयो आहे ऐं खैरपुर ज़िले में 1,53,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि। वरी घोटकी ज़िले मां 19 करोड़ रुपयनि जे मालियत जूं 13,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि। सखर ज़िले मां 6 करोड़ जी मालियत जूं 4,000 कणिक जूं बोरियूं गाइब थियण जी सरकारी तौर ते जेका उहा तस्दीक थी आहे। मीरपुर ख़ासि ज़िले मां बि जेको आहे उहा फिज़िकल जांच कई वई ऐं सरकारी गोदामनि मां कणिक जी छंछाण कई वई। उन मां ख़बर पई त 5,000 बोरियूं जेके आहिनि उहे गाइब आहिनि ऐं हीअ जेके आहिनि उहे रिपोर्ट साम्हूं आयूं आहिनि लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं मीरपुर ख़ासि ऐं हैदराबाद डिवीज़न यानी सिंध जे 5 डिवीज़न्स जूं जेके रिपोर्ट्स उहे अची चुकियूं आहिनि। डायरेक्टर फूड जी सरबराही में फिज़िकल सरकारी गोदामनि जी जेका उहा वेरिफिकेशन कई वई। उन में तक़रीबन 17 अरब रुपयनि जे मालियत जूं जेके आहिनि उहे कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे गाइब थी वियूं आहिनि ऐं हिन स्कैंडल्स में जेको खुराक खातो आहे रुगो उन्हनि खे शोकास ॾियण में पूरो आहे ऐं जेके 75 करोड़ रुपयनि जी मालियत जा जेकी करप्शन करे वञनि था या 1-1 अरब रुपयनि ताईं जी जेके स्कैंडल में मुलविस हुजनि था फूड सुपरवाइज़र या फूड इंस्पेक्टर, उन्हनि खे रुगो नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वञे थो, उन्हनि खां का रिकवरी नथी कई वञे ऐं हिन वक़्त ताईं जेको सिंध जो खुराक खातो आहे 100 अरब रुपयनि खां वधीक जो जेको उहो कर्ज़ी बणिजी चुको आहे इन्हनि स्कैंडल्स जे करे। जेकॾहिं इहा कणिक चोरी न थिए त खुराक खातो जेका उहो कर्ज़ी न हुजे। हर साल कमर्शियल बैंकनि खां ही कर्ज़ वठी कणिक ख़रीद कनि था ऐं कणिक सां इहो असरु कयो वञे थो आवाम खे हिन जो को बि फ़ाइदो नथो मिले। कणिक सां इहो असरु कयो वञे थो त इहा कणिक जेका आहे उहा चोरी कई वञे थी ऐं कणिक या त ख़राबु कई वञे थी। सगीर इहो कीअं मुमकिन हुजे थो त हिकु सरकारी गोदाम मां अरबे रुपयनि जी कणिक चोरी थी वञे ऐं गोदाम जे ज़िम्मेवारनि खे सॼो साल ख़बर ई न पवे? बार बार अहिड़ा स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि करप्शन जे इन कारोबार जो ख़ात्मो छो नथो अचे? छा मथां खां हेठि ताईं सभु हिन कुदे कारोबार में भाङे भाई वार आहिनि? बिल्कुलु ईअं ई आहे। सॼी सिंध में ही जेको सिस्टम हले थो यानी हेठि खां मथे ताईं इहो सॼो सिस्टम हले थो ऐं इहो मुमकिन ई कोन्हे जो इन में सिर्फ़ु जेको आहे उहो हिकिड़ो फूड सुपरवाइज़र 1 अरब रुपयनि जी करप्शन करे वञे। उन में समूरा जेके आहिनि हिते फूड सुपरवाइज़र, फूड इंस्पेक्टर ऐं उनखां अलावा DFCs, डिप्टी डायरेक्टर खां वेंदे सेक्रेटरी ताईं ऐं उनखां अलावा मथे मिनिस्टर ताईं इहे समूरा मामला जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा रहिया आहिनि ऐं उन जे ख़िलाफ़ नैब में बि जेके आहिनि उहे जांच हलंदड़ आहिनि। हाणे ताज़ो जेके आहिनि इहे स्कैंडल साम्हूं आयो त 84 अरब रुपयनि जी सब्सिडी जेका आहे उहा फ्लोर मिलनि खे ॾिनी वई। हाणे सब्सिडी इहा इन बुनियाद ते ॾिनी वई त आवाम खे जेको अटो उहो सस्तो मिले यानी जेको सरकारी रेट हुयो 170 रुपयनि में इहो फ़ी किलो जेको आहे उहो विकिरो थियणु घुरिजे आहे, पर सॼी सिंध में किथे बि 170 रुपयनि में अटो न मिलियो ऐं उहे फ्लोर मिलूं जेके बाअसर माण्हुनि जूं हुयूं, जेकी नॉन फंक्शनल हुयूं या जेकी मेन माण्हुनि जूं हुयूं, उन्हनि खे इहा कणिक घाटा अघ ते यानी जेका मार्केट में 10,000 रुपयनि में कणिक विकिरो थिए पई उहा कणिक 8,000 रुपयनि में उन्हनि फ्लोर मिलनि खे विकिरो कई वई ऐं फ्लोर मिलनि वारी उन्हनि इहा जेका कणिक जी पीसाई न कई उन्हनि वरी 8,000 खां 10,000 रुपयनि में खपाए छॾी यानी उन्हनि खे पंहिंजो हिकिड़ो
मार्जन जेको आहे उहो वधीक मिली वियो, यानी उनखे नफ़ो जेको आहे उहो मिली वियो। सिंध में अटो हिन वक़्तु बि जेको आहे उहो रमज़ान जे महीने में बि महांगो मिले पियो, किथे बि सरकारी रेट ते उहो अमल कोन पियो थिए। त ईअं हिकिड़े सिस्टम जे तहत सिंध जे खुराक खाते जे अंदरि करप्शन थिए थी। फूड सुपरवाइज़र, फूड इंस्पेक्टर, DFC, डिप्टी डायरेक्टर, डायरेक्टर खां वेंदे सेक्रेटरी ताईं इहे समूरा जेके आहिनि उहे करप्शन में इन्वॉल्व हुजनि था ऐं बहितरी जे पासे त को वञण लाइ तयारु ई न आहे। ऐं ताज़ो सिंध काबीना हिकिड़ी कमेटी ठाही त इन खाते खे बहितर कीअं कजे, यानी जीअं बद इंतज़ामी खां बची सघिजे, अहिड़ा स्कैंडल्स जेके आहिनि उन्हनि जो ख़ात्मो आणे सघिजे। इन जे लाइ अहिड़े क़िस्म जी का कानून साज़ी कयो कि जेके आहिनि उहे बहितर जेके आहिनि उहे डिसीशन कया वञनि, पर उन ते कमु न पियो थिए। हाणे जेका हीअ रिपोर्ट्स फिज़िकल रिपोर्ट साम्हूं आई आहे जंहिंमें तक़रीबन 17 अरब रुपयनि जी करप्शन जो किस्सो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे, सरकारी बुनियादनि ते तस्दीक बि थी आहे। उन में इहे ई जेके रिकमेंडेशन आहिनि त उते DFCs जी जेके पोस्ट ते कैडर ऑफिसर मुक़ररु कया वञनि। हाणे ॾिसूं था कैडर ऑफिसर इन ते मुक़ररु थियनि था या न। उनखां अलावा उन्हनि सरकारी गोदामनि में CCTV कैमराऊं लॻाए वञनि त जीअं सभु कुझु ख़बर पइजी सघे। ॿियूं तमामु घणियूं बहितरी जूं जेके आहिनि उन्हनि जूं रिकमेंडेशन आहिनि, पर इन्हनि ते हर साल अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस थींदी रहे थी, पर उन ते अमल न पियो थिए। उहो इन जे करे अमल न पियो थिए जो इहे समूरा जेके सॼो जेको सिस्टम आहे, यानी उहो सॼो सिस्टम जॾहिं इन में करप्शन में इन्वॉल्व आहे त इन जे करे हू बहितरी चाहिनि ई नथा। ऐं हर साल इहो खुराक खातो जेको आहे उहो कर्ज़ी थींदो पियो वञे ऐं अरबे रुपयनि जा स्कैंडल्स बि हर साल इहे साम्हूं ईंदा रहंदा जेसि ताईं इहे खाते जी बहितरी न कंदा, इहो मामिलो जेको आहे ईअं हलंदो ईंदो। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त खुराक खाते जे कामरनि जी नाअहली सबबि सरकारी गोदामनि में पियल कणिक मां मजमूई तौरु केतिरी कणिक ख़राबु ॼाणाई वई आहे ऐं गोदामनि में पियल पुराणी कणिक निकाल करण लाइ सिंध हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? ॾिसो, सिंध में हिन साल सिंध जे खुराक खाते जे अंदरि अटकल 50 अरब रुपयनि जो घपलो थियो आहे। सही। हिकिड़ी सरकारी रिपोर्ट आई आहे, उनमें 17 अरब रुपयनि जी कणिक ख़राबु थी आहे ऐं ॿियो वरी 18 अरब रुपयनि जे मालियत जी कणिक हिननि कामोरनि जी लापरवाही जे करे ख़राबु थी आहे। हिकिड़ी समरी मोकिली वञे थी 2025 में सिंध जे खुराक खाते तरफ़ां, ऐं उन्हनि में इहो ॼाणायो वञे थो त सिंध जे सरकारी गोदामनि में 13,88,000 मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा सिंध जे गोदामनि में पई आहे ऐं उनखे निकाल कयो वञे। सही। ऐं उहा कणिक जेका आहे उहा पुराणी आहे, छाकाणि गुज़िरियल साल हिननि कणिक ख़रीद न कई हुई। हाणे उहा कणिक जेका आहे हिननि यानी सिंध काबीना उहा इहो फ़ैसिलो कयो त 12,65,000 मैट्रिक टन कणिक उहा रिलीज़ कई वञे। बाक़ी जेका 1,20,000 मैट्रिक टन कणिक आहे उहा खाइण जे लाइक़ु न हुई ऐं उहा इंसानी जेका उहो इस्तेमाल जे लाइक़ु न हुई, इन जे करे उहा कणिक ख़राबु थी वई। हाणे उनजी मालियत 18 अरब रुपया आहे। त 18 अरब रुपयनि जी मालियत जी कणिक जेका आहे उहा कामोरनि जी लापरवाही जे करे ख़राबु थी, छाकाणि जो 2-3 सालनि खां इहा पुराणी कणिक पयल हुई। खुराक खाते जी इहा ज़िम्मेवारी आहे, यानी उन्हनि कामोरनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त कणिक जी सही नमूने सां सार संभाल कनि ऐं उन्हनि खे बार बार स्प्रे कंदा रहनि त जीअं इहा कणिक ख़राबु न थिए। हालांकि थियण त ईअं घुरिजे हा त इहा गुज़िरियल साल कणिक रिलीज़ कई वञे हा, ऐं हालांकि अने उनखां पहिरीं इहो फ़ैसिलो करणु घुरिजे हा त इहा कणिक जॾहिं ॿियनि सूबनि ख़रीद ई न कई त खुराक खाते खे इहा ख़रीद न करणु घुरिजे हा, पर उन जे बावजूदि कणिक ख़रीद कई वई। वरी हिकिड़ो ॿियो ग़लति फ़ैसिलो कयो वियो त वरी कणिक उहा रिलीज़ बि न कई वई। हाणे ज़ाहिर आहे उहा कणिक 3 साल थिया आहिनि, कणिक 18 अरब रुपयनि जी ख़राबु थी वई आहे। हाणे इन जो जेको हीउ क़ौमी ख़ज़ाने ते 18 अरब रुपयनि जो भार जेको आहे उहो कंहिं ते तव्हां मथां विझंदव ऐं कंहिंखे इहा सज़ा ॾींदव। हीअ जेके 18 अरब रुपयनि हीअ आवाम जो पैसो आहे, हीअ क़ौमी ख़ज़ाने खे जेको हुननि नुक़सानु ॾिनो आहे, उन जी सज़ा जज़ा जो हिकिड़ो सिस्टम हुजणु घुरिजे त जन इहो ग़लति फ़ैसिलो कयो उनखे जेको आहे उहो जेल मोकिलियो वञे, उनजे ख़िलाफ़ु प्रॉपर नमूने सां जांच कई वञे। कंहिं बि क़िस्म जो को मामिलो अहिड़ो न कयो वियो आहे, न ई उन जे ख़िलाफ़ु का जांच शुरू कई वई आहे। बसि रुगो फूड सुपरवाइज़र, फूड इंस्पेक्टर खे रुगो शोकास नोटिस जारी कया वञनि था। ईअं हिकिड़ा ईअं मामला जेके आहिनि उहे रफ़ा दफ़ा कंदा पिया वञनि ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी का बहितरी न पई अचे। नतीजे में 50 अरब रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे हिन वक़्त ताईं नुक़सानु थी वियो आहे ऐं 100 अरब रुपयनि जो खुराक खातो कर्ज़ी पिणु थी चुको आहे। ऐं ज़ाहिर आहे हीअ कणिक चोरी कंदा त कर्ज़ु कोन लहंदो। इहा सही नमूने सां जेकॾहिं इन्हनि खे कणिक खे रिलीज़ कंदा वञनि हा ऐं उन मां पैसो अचे हा, ईअं बैंकनि जो कर्ज़ो ख़तमु थी वञे हा। हाणे 100 अरब रुपयनि जो खुराक खातो कर्ज़ी बि आहे ऐं 50 अरब रुपयनि जी कणिक चोरी बि थी वई आहे।
अच्छा, जीअं अवां ॿुधायो त सिंध काबीना पुराणी कणिक मां जिंद छॾाइण लाइ 100 किलो वारी कणिक जी बोरी 8,000 रुपयनि में निकाल करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। छा सस्ती कणिक वापारियुनि खे ॾियण सां सिंध में सस्ते अटे जी मद में अवाम खे को रिलीफ मिली सघियो आहे? ॾिसो, हिकिड़ो त पहिरीं हिननि जेको फ़ैसिलो कयो हो त फ्लोर मिल वारनि खे जेका 10,000 रुपयनि में मार्केट में जेका कणिक विकिरो थिए पई उहा 8,000 रुपयनि में फ्लोर मिल वारनि खे ॾिनी। सॼी सिंध में अटो किथे बि सस्तो न थियो। मूं तव्हांखे पहिरीं जीअं ॿुधायो त 170 रुपयनि में फ़ी किलो मिलणु घुरिजे हा, पर न मिलियो। फ्लोर मिल वारनि किथे बि जेको आहे उहो सस्तो जेको अटो उन्हनि विकिरो न कयो। त हाणे वरी हिननि जेका हाणे हिननि जी ख़राबु जेका कणिक थी वई आहे, यानी 18 अरब रुपयनि खां हटी करे जेका ॿी अञा कणिक बची आहे, तक़रीबन 3 लाख मैट्रिक टन आहे, जीअं 3 लाख बोरियूं जेके आहिनि उहे हाणे उन मां जिंद छॾाइण जे लाइ उन्हनि वरी वापारियुनि खे सिंध काबीना जेका 100 किलोग्राम वारी बोरी आहे उहा 8,000 रुपयनि वारे रेट में ॾिनी आहे। त उन मां बि को फ़ाइदो न मिलंदो, उन क़ौमी ख़ज़ाने खे उन मां बि अरबे रुपयनि जो जेको आहे उहो नुक़सानु मिलंदो। छाकाणि जो वापारी जेके आहिनि उहे कणिक वरी बि ज़ाहिर उहो पीसींदा कोन ऐं उहे वरी बि फ्लोर मिल वारनि खे ॾींदा। फ्लोर मिल वारनि सां मुंहिंजी जेका ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे, यानी उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त इहा कणिक तमामु ख़राबु आहे, असां कोन वठंदासीं, इहा गैर मयारी कणिक आहे ऐं खाइण जे लाइक़ु न आहे। इन जे करे असां उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे, जंहिंखां पोइ इहो मामिलो जेको आहे हाणे सिंध जे खुराक खाते सिंध काबीना वटि रखियो ऐं इहो ॿुधायो त हीअ 3 लाख बोरियूं यानी 3 लाख मैट्रिक टन कणिक जेका उहा असां वटि बची पई आहे। असांखे नई कणिक बि जेका उहा ख़रीद करणी आहे, छाकाणि जो हाणे हिन वक़्तु सिंध में कणिक जो नओं फ़सुलु तयारु थियो आहे। 3500 फ़ी मण जे हिसाब सां हिननि खे कणिक जेका उहा ख़रीद बि करणी आहे। ज़ाहिर आहे गोदामनि में इहा पुराणी कणिक पई हूंदी त नई कणिक ही ख़रीद कीअं करे सघंदा। तंहिं करे इन्हनि कणिक मां जान छॾाइण जे लाइ क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो सिर्फ़ु नुक़सानु बि पियो आहे इन्हनि जी लापरवाही जे करे। ऐं इहा कणिक हाणे रिलीज़ करण जे लाइ यानी गोदाम ख़ाली करण जे लाइ पंहिंजो पाण खे नुक़सानु ॾियण लाइ हिननि कणिक जेका आहे उहा वापारियुनि खे ॾिनी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त वापारी बि इन्हनि खां इन रेट ते यानी 8,000 रुपयनि में कणिक ख़रीद कनि था या न, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। फ़िलहालु इहो सिंध काबीना इहो फ़ैसिलो कयो आहे त 8,000 रुपयनि वारे रेट ते जेको आहे उहो वापारियुनि खे कणिक ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सगीर, आख़िर में इहो ॿुधायो छो त ॿेले खाते जी माहौल दुश्मनीअ वारा फ़ैसिला हुजनि या खुराक खाते जी नाअहली, ॿिन्ही मामलनि ते अव्हां जी ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां? ॾिसो, ॿेले खाते जे जेके मामले ते असांजी अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। मुंहिंजी सूबाई सलाहकार बाबल भयो सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो इहो चवणु आहे त जेके इन स्कैंडल्स में जेके मुलविस आहिनि, यानी जेको DFO मुलविस हुयो, मालिक ॾिनो मला, उन्हनि खे असां सस्पेंड करे छॾियो आहे। उन्हनि खे शोकास नोटिस बि जेका उमाड़े छॾियो आहे। जेके बि इन में कामोरा मुलविस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई कई वेंदी ऐं जेके जंहिंजी ज़मीन ते जेको जिते कब्ज़ो आहे उन्हनि कब्ज़नि वारी लिस्ट बि जेका आहे असीं हासिलु कई आहे ऐं कब्ज़ा छॾाइण जे लाइ असीं कोशिशूं करे रहिया आहियूं। हाणे ॿिए तरफ़ वरी जेके सिंध जे खुराक खाते वारे मामले ते मुंहिंजी जेका खुराक खाते जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त हीअ फिज़िकल रिपोर्ट त अची वई आहे, उन में जेकी कामोरा जेके मुलविस आहिनि यानी जेके फूड इंस्पेक्टर, फूड सुपरवाइज़र या जेके DFC आहिनि, उन्हनि खे असीं शोकास नोटिस बि जारी करे चुका आहियूं। उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ बि करण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे ऐं हीअ तमामु वॾो मामिलो आहे। अरबे रुपयनि जा स्कैंडल्स आहिनि, इन ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं मां तव्हांखे जीअं शुरू में ॿुधायो न त हिन मामले ते जेको आहे सही नमूने सां कानून साज़ी थींदी ऐं उन में जेसि ताईं केडर ऑफिसर DFC वारी जायुनि ते मुक़ररु न थींदा तेसि ताईं इन में बहितरी न ईंदी। तंहिं करे हिते तमामु घणी कोशिशनि जी ज़रूरत आहे, तमामु बहितर खां बहितरीन जेके फ़ैसिलनि जी ज़रूरत आहे। हिते त रुॻो सॼो सिस्टम हले थो ऐं हर साल हर माण्हू, हर सेक्रेटरी, हर वज़ीर सीज़न में अची करे सीज़न कमाए करे वरी हलिया वञनि था ऐं पोइ ईअं ई हर साल जेके आहिनि अरबे रुपयनि जा स्कैंडल ज़ाहिर थियनि था ऐं क़ौमी ख़ज़ाने खे 50-50 अरब रुपयनि जा नुक़सान पइजी वञनि था। वॾी महिरबानी सगीर, अव्हां ॿिनि अहम मामलनि ते समूरनि तफ़सीलनि खां असांजे नाज़रिन खे आगाह कयो आहे। नाज़रिन, ईंदड़ हफ़्ते करप्शन ऐं हुकूमती कामोरनि जी नाअहलीअ जे कंहिं नए स्कैंडल सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।